हाई स्पीड डीजल की कीमत में 19 रुपये 90 पैसे का इजाफा किया जा रहा है, जिसके बाद नई कीमत जो 273 रुपये 40 पैसे होगी और पेट्रोल की कीमत में 19 रुपये 95 पैसे का फी लीटर इजाफा करके इसकी जो कीमत है वो 272.95 रुपया होगी। वफाकी हुकूमत वेंदे वेंदे महंगाई सटल अवाम मथा पेट्रोल बम किराए छड़ियो। पेट्रोल 19 रुपया 95 पैसा महंगो, डीजल के अघ में भी 19 रुपया 90 पैसा फी लीटर इजाफे जो ऐलान। नाणे वारे वज़ीर इसाक डार जो चवण आहे त IMF सां मुआहदे सबब पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इजाफो करणो पइजी रहियो आहे। आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधी विया आहिनि। IMF सां पेट्रोलियम लेवी बाबति कमिटमेंट आहे। वज़ीर आज़म खां अवाम जी बहितरी लाइ जेको कुझु थी सघियो कंदो। समावारी वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवण आहे त पेट्रोल महांगो करण मजबूरी आहे। मईशियत में लॻल बारूदी सुरंगूं ख़त्म करण ज़िम्मेवार फैसला कया विया आहिनि। हुकूमत मुल्क खे देवाले खां बचाइण लाइ IMF सां मुआहिदो कयो। मुल्की मईशियत ऐं अवाम लाइ नुक़सानकार को बि फ़ैसिलो न कयो वेंदो। हिकु हफ़्ते अंदरि हुकूमत ख़त्म थी वेंदी, निगरान सेटअप अची वेंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त अफ़गानिस्तान दहशतगर्दी रोके, पाकिस्तान हर मुमकिन मदद कंदो। काबुल खे दोहा मुआहिदे जी पाबंदी करणी पवंदी। अफ़गानिस्तान में बार बार हमला थींदा रहिया त जवाब ॾियण जो हक़ आहे। पाकिस्तान कंहिं ब्लॉक जो हिस्सो न आहे। दहशतगर्दी सबब पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान ॿई मुतासिर थिया आहिनि। नेटो जा छॾियल हथियार कुझु हंधनि ते दहशतगर्द इस्तेमाल करे रहिया आहिनि। अफ़गान इंतज़ामिया खे पाकिस्तान मथां हमला कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुर्जे। परॾे में क़ैद पाकिस्तानियुनि ताईं पहुच ज़रूर हासिल कई वेंदी। We have nothing against anybody. We have to look after our own self, build our nation. Even with our neighbor, we are prepared to talk to them, provided that the neighbor is serious to talk serious matters on the table, because war is no more an option. Pakistan, alhamdulillah, is a nuclear power, not as an aggressor, but for our defense purposes. And we had 3 wars fought in the last 75 years. वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफा भारत के तकरारनि जे पुरअमन हल लाइ ॻाल्हियुनि जी आठ। संदसि चवण आहे त पाकिस्तान पंहिंजे पाड़ेसरी मुल्क सां ॻाल्हियुनि लाइ तयार आहे। भारत खे संजीदगी सां ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहणो पवंदो। माज़ी जी ग़लतियुनि मां सबक़ सिखी अॻिते वधणु घुर्जे। करप्ट माण्हुनि जी करप्शन खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। नेब माज़ी में माण्हुनि खे इंतकाम जो निशानो बणाईंदी रही आहे। मसइलनि जो गैर रवायती हल कढंदड़ माण्हू नेब जो शिकार थी विया आहिनि। मेहनत ऐं चाह ज़रिए पंहिंजी मंज़िल हासिल करे सघिजे थी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण आहे त मुल्क में कंहिं बि शइ जी खोट न आहे। मायूसी अख्तियार न करणु घुर्जे। अमुन ऐं खुशहाली जे रस्ते ते हलण इस्तेहकाम आहे। SIFC काइम करण जो मक़सद सभिनी स्टेक होल्डर्स खे हिकु प्लेटफॉर्म ते आणणु आहे। सभिनी खे गॾिजी मुल्की तरक्की में पंहिंजो किरदार अदा करणु घुर्जे। परॾेही सीड़पकारनि खे दावत आहे त पाकिस्तान में लिकियल खज़ाना दरियाफ़्त कनि। फौजी अदालतुनि बाबति ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ी वञे या न, सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो सुभाणे ताईं महफ़ूज़ करे छॾियो। अटॉर्नी जनरल फ़ौज जी तहवील हेठि 102 माण्हुनि जी लिस्ट पेश करे छॾी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त फौजी अदालतुनि ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते फुल कोर्ट जोड़ण बाबति सलाह मशवरो करे आगाह कयो वेंदो। पंजाब के अगूणे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार समेत 22 अगवान तहरीक इंसाफ मां फारिग। अगूणे वफ़ाक़ी वज़ीर खुसरो बख्तियार सरदार मोहम्मद खान लगारी, जावेद अख्तर अंसारी ॿियनि जी बुनियादी मेंबरशिप ख़त्म। PTI जे सेक्रेटरी जनरल उमर अयूब अगवान जी मेंबरशिप ख़त्म करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इतलात वारे सूबाई वज़ीर शदील नामेमण जो चवण आहे त निगरान वज़ीर आज़म जे नालनि बाबति कंहिं बि क़िस्म जी ॼाण नाहे। निगरान हुकूमत सिंध सरकार जे मनसूबनि खे रोके न सघंदे। PP आम चूंडुनि में कामयाबी हासिल कंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी नओं वज़ीर आज़म हूंदो। PP बरसाती बोर्ड मुतासिरनि खे घर ठाहे ॾेई रही आहे। शहरनि जी सहूलियत लाइ पीपल्स बस सर्विस शुरू कई वई आहे। थरजे कोयले मां समूरे मुल्क खे बिजली फराहम कई पई वञे।
सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच कारूंजर जी कटाई खिलाफ मनानामो जारी करे छडियो। कारूंजर जबल जी कंहिं भी क़िस्म जी कटाई ऐं लीज ॾियण ते पाबंदी। अदालत रिमार्क्स में चयो आहे त हुकूमत कारूंजर जी कटाई बाबति मुंझियल इश्तिहार जारी करे अदालत खे गुमराह करण जी कोशिश कई आहे। कारूंजर जबल जी कंहिं भी क़िस्म जी कटाई न कई वञे। मिठी में कारूंजर जबल जी नीलामी खिलाफ वकीलन सिविल सोसाइटी जो एहतजाजी मार्च अॻवान जो चवणु आहे त सिंध सरकार अञा ताईं कारूंजर जबल खे क़ौमी विरसो करार न ॾिनो आहे। कंहिं भी सूरत में कारूंजर जबल जी नीलामी क़बूल न कई वेंदी। ख्वाबनि जे शहज़ादे मंज़ूर वस्तान पीपी खिलाफ इतिहाद ठहण ऐं चूंडुनि में देर थियण जी अॻकथी करे छॾी। संदसि चवणु आहे त आम चूंडूं वक़्त ते थींदे नज़र न अची रहियूं आहिनि। आम चूंडूं चङे भले वक़्त लाइ मुलतवी थी सघनि थियूं। आलमी ताक़तूं ऐं कर्ज़ ॾींदड़ चूंडुनि में देर लाइ किरदार अदा करे सघनि था। सिंध में गर्मियुनि जी मोकलूं ख़त्म थियण खां पोइ तदरीसी अमल बहाल। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास में तदरीसी अमल जी शुरूआत। पहिरें ॾींहं ते स्कूलनि में शागिर्दनि जी हाज़िरी घटि। केतिरनि ई ज़िलनि में तदरीसी किताबनि जो बहिरान। भिरिया रोड भरिसां घर जी छिति किरण जे नतीजे में हिकु नींगर फौत, ॿियो ज़ख़्मी ॻोठ होदखान जलबाणी में घर जी छिति किरण सबबि नकीब जलबाणी दमधणी हवाले कयो। लाइक जलबाणी गंटी जोगी हालत में नवाब शाह मुंतकिल। हालानी भरिसां घर जी छिति किरण जे नतीजे में मासूम नींगर फौत, हिकु ॿारड़ो ज़ख़्मी, गंटी जोगी हालत में नवाब शाह मुंतकिल। गढ़ी यासीन में हथियारबंदनि सखर वासी नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ड्रखड़ नाके वटि हथियारबंदनि जी फायरिंग में नूर हसन मक्सी गोलियुनि जो ख़ाज। नवाब शाह में हथियारबंदनि हिक ॼणे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। चनेसर स्टाफ वटि हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ुल्फ़कार खोसो, गोलियुनि जो ख़ाज। थारू शाह भरिसां झेड़े जो वधीक हिकु ज़ख़्मी फौत, फौतुनि जंग बथी वियो। गुलाम फरीद सहते नवाब शाह जे अस्पताल में दमधणी हवाले कयो। वाक़े खां पोइ धुरनि में छिगदाण। पटीदन में सोनार के दुकान मां लखें रुपयनि जो धाड़ो। बदमनी ख़िलाफ़ शहरनि ऐं वापारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त पटीदन में बदमनीअ सबबि फुरलुट जा वाक़िया आम थी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। क़ौमी क्रिकेट टीम वर्ल्ड कप खेॾण वेंदी या न वेंदी फ़ैसिले लाइ हाई प्रोफाइल कमेटी जो इजलास 3 अगस्त ते तलब। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सदारत कंदो। क़तई सिफ़ारिशूं मंज़ूरी लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे मोकिलियूं वेंदियूं। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तान जी 2 मैचुनि समेत 6 मैचुनि जो शेड्यूल तब्दील करण ते गौर। पाकिस्तान ऐं श्रीलंका जी मैच 12 बदिरां 10 अक्टूबर ते थींदी। पाकिस्तान ऐं भारत जी मैच 15 बदिरां 14 अक्टूबर ते कराई वेंदी।